काको कलूमल थोड़ो खिल सुभाउ जो हुयो। आर्तवार जो ॾींहुं हुजे, 4 पुट 4 नूहर पोटा पोटियूं सभु घर में वेठा, मानीअ जी तयारी पई थिए। भगवान जी कुदरत वीचारी काकी बुढड़ी पंहिंजे पलंग ते वेठी आराम सां। काके खे खिल सुजी, जोड़ीअ वञी करे काकीअ खे टकर हईं। काके कलूमल जी ॻाल्हि बुढीअ खे न वणी। बुढीअ चयो छा आहे, पुट वेठा आहिनि, नूंहर वेठा आहिनि, वक़्त ते सभु का ॻाल्हि ठहंदी आहे, पर टाइम इज़ टीचर। वक़्तु जेको आहे इंसान खे सेखारींदो आहे। पर हेॾो ॿुढो थी वियो आहे, जोड़ी अची मूंखे टकर हईं, इहा त ॻाल्हि मूंखे न वणी। ऐं हिन काकीअ छा चयसि, हे तव्हांखे ठहे कोन थो, थोरो सुरी वियो। हे जो घरां हलियो सिधो हरिद्वार वञी पहुतो, उतां फोन थो करेसि, अञा सोरहां, काॾे बम्बई काॾे हरिद्वार, अञा सोरहां।